अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, मां बशीर अहमद सब्ज़ी ॻाल्हायां पियो। हे ज़मीर मारा असां अॼु हिनखे आज़ादु कयो आहे। तव्हांखे लख लख मुबारक हुजे। सासी समाजी मुबारक हुजे भाइरनि खे आज़ादु करे छॾियोसीं। हिनखे का तकलीफ़ कोन्हे, का ज़मीर खां पुछी सघो कुछ भी न है, मां का भी तकलीफ़ न है। मां खे खोड़ खावायूं, खोड़ पीआयूं, बोतलां चायूं हर शइ। माण्हू खोड़ बि नुक़सान ॾींदा, बदल माण्हू खे नुक़सान कोन ॾींदा। एतिरा ग़लत कोन सभ खे मुबारक डबल डबल मुबारक हुजनि। हे अॼु आज़ादु थियो वेंदो पियो, पंहिंजे बचनि सां ईद कंदो। वॾी महिरबानी, जेका बि भाइर मुंहिंजी सपोर्ट कया उनखे वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी। पर हुसैन बाबू ओटा कई बशीर सिंध वासियो सभिनी खे लख लख मुबारक आज़ादु थियण दो। सॼे संगत खे मुबारक हुजे, आज़ादु कयूं मुबारक हुजनि सभई खे, सभिनी बिरादर खे, संगत खे, जेका यार जेको माण्हू ॻाल्हाए थो नेटनि ते, हर माण्हू खे मुबारक है। हर तोराए तो मां मुबारक हुजे, लख तोराए दो। सॼी लख लख मुबारक हुजनि। असां हिनखे ख़ैर सां आज़ादु कयो आहे, हिनखे कुझु बि न कयो आहे। का शइ न अथसि। ॾिसो हाणे असां हिनखे पुॼायूं था। गाॾी अचे थी, भोतार साहिबु अचे थो, असां हुनखे पुॼायूं था। वॾी महिरबानी दोस्तों। भोतार ते खाने खे ॾियूं था, सरदार ते खाने खे ॾियूं था। वॾी महिरबानी दोस्तनि ॻाल्हायो, तव्हां ॾिसी सघो था। ठीकु ठाक, का भी तकलीफ़ न, का भी तकलीफ़ न। वॾी महिरबानी।